ख़बर तव्हां शेयर कयूं पिया नाज़रीन। सकरण में ऑल सिंध रिटायर्ड एम्प्लॉइज़ एसोसिएशन तरफ़ां गॾिजाणी जो इनेकाद कयो वियो आहे। सकरण में मीर मोहम्मद कीरियो की रिपोर्ट मुताबिक ऑल सिंध रिटायर्ड एम्प्लॉइज़ एसोसिएशन तालका गम सकरण के एक अहम गॾिजाणी सरपरस्ती आला मोहम्मद उमर ख़ासकलीअ की सदारत में बॉयज़ स्कूल मेन सिंधीअ में थी गुज़री। गॾिजाणीअ में ज़िलई सदर अली गोहर लाशारी, तालके सदर मीर मोहम्मद कीरियो पिण शिरकत कई। गॾिजाणीअ में तय कियो वियो त ग्रुप इंश्योरेंस बेन्युअल फंड ऐं सन कोटा जी हासिलात लाइ भरपूर कोशिश कई वेंदी। सिंध असेंबलीअ मां कानून साज़ी बाबत MPAs ऐं MNAs सां मुलाक़ातूं करण बाबत कमेटी ठाही वई। गॾिजाणीअ में शरीक रिटायर्ड मुलाज़िमनि जा मेंबरशिप फॉर्म पिण भरिया विया ऐं तय कियो वियो त वधीक मेंबरशिप करण लाइ पिण कोशिश कई वेंदी। उन मौक़े ते सीनियर अॻवान मोहम्मद उमर ख़ासकली जो चवणु आहे त रिटायर्ड मुलाज़िमनि जे जाइज़ मुतालबनि जी मञता लाइ हर फॉर्म ते आवाज़ उथारींदासीं ऐं जेकॾहिं मुतालबा न मञिया विया त एहतिजाज कंदासीं। गॾिजाणीअ में ग़ुलाम नबी कीरियो, हाजी खान मला, अली अकबर चांडियो, करमुल्ला उन्नड़, मोहम्मद सालेह कीरियो, मोहम्मद हसन भंभरो ऐं ॿियनि शिरकत कई।